सेवण में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। तालका रिपोर्ट मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवण में आयल गाजी शाह मेले जे पांधीअड़नि जी दरगाह हज़रत लाल शहबाज़ कलंदर रहमतुल्लाह अलैह जी वापसी ते हाज़िरी भरण लाइ आयल अवाम खां जेब कतरनि पारां मोबाइलियूं ऐं पैसा ऐं ॿियो खीसनि में पयल केतिरो ई सामान कढण में कामयाब। जेब कतरनि पारां दरगाह ते ईंदड़ ज़ाइरीन जा खीसा कढण जो सिलसिलो रुकिजी न सघियो। न वरी को एसएचओ सेवण ऐं 1 इंचार्ज सेवण को जेब कतरनि ख़िलाफ़ को कदम खणण में कामयाब थी सघा। ईअं ई सेवण पुलिस उगूर निंड में सुतल नज़र अची रही आहे, जॾहिं त दरगाह ते ईंदड़ ज़ाइरीन खे खीसनि कढण खां पोइ सख़्तु परेशान। सेवण गाजी शाह जे मेले तां मोटी आयल पांधीअड़नि सां दरगाह हज़रत लाल शहबाज़ रहमतुल्लाह अलैह जी मज़ार ते वापसीअ जो सिलसिलो जारी आहे। वापसी थींदड़ पांधीअड़नि जा दरगाह हज़रत लाल शहबाज़ रहमतुल्लाह अलैह जे जेब कतरनि पारां जेब कटिया पिया वञनि। सेवण जे शहरी अकबर खोसो जो चवणु आहे त हिते केतिरनि ई अरसे खां जेब कतरा ज़ाइरीन जूं मोबाइल फ़ोन ऐं पैसा कढी रहिया आहिनि, पर सेवण पुलिस अॼु ॾींहं ताईं जेब कतरनि ख़िलाफ़ को बि क़दम न खंयो आहे। किथा किथा पंधीअड़ आया एॾो ज़ुल्म परदेस